अच्छा, हिते डॉक्टर ईसा लेबोरेटरी में पहिरीं में अची चुकी आहियां जॾहिं हिननि जो इनॉग्रेशन थिए पियो। जेके हिननि जी सर्विसिस आहिनि उन्हनि खे असां डिनाए नथा करे सघूं। कराची हुजे, लाहौर हुजे, हिननि जी सर्विसिस हर किथे इलाही फेमस आहिनि, इलाही रिलायबल आहिनि। अॼु जे ॾींहुं जो हिननि जेको प्रोग्राम रखियो आहे फ्री टेस्ट जो, हिन जो शुगर टेस्ट वग़ैरह सभु फ्री था थियनि, त ऑल ऑफ यू आर वेलकम टू कम। तव्हां हिते अचो, तव्हां हिननि जी रिलायबल सर्विसिस, हिननि जा टेस्ट इलाही रिलायबल आहिनि, हिननि जा डॉक्टर्स इलाही प्रोफेशनल आहिनि, टेक्निकल स्टाफ इलाही सुठो आहे हिननि जो। तव्हां अचो, पंहिंजे टेस्ट वग़ैरह करायो। ऐं सभिनी खां सुठी ॻाल्हि इहा आहे त 23 मार्च जेको पाकिस्तान डे आहे उन जी निस्बत सां हिननि जेको आहे फॉर द एंटायर मंथ 23% डिस्काउंट रखियो आहे। त तव्हां सभु अचो, अची करे सर्विसिस हासिलु कयो। ईसा लेबोरेटरी एंड डायग्नोस्टिक सेंटर कासमाबाद में हींअर असीं मौजूद आहियूं, जिथे असीं डिफरेंट ब्लड टेस्ट जेके आहिनि से फ्री ऑफ कॉस्ट कयूं पिया, जंहिंमें ब्लड शुगर आहे, कोलेस्ट्रोल आहे, BMD आहे, हॾियुनि जी टेस्ट आहे, जंहिंमें असां इहो अंदाज़ो लॻाए सघूं था त असांजूं हॾियूं केतिरियूं मज़बूत आहिनि। सो मक़सदु इहो आहे पाकिस्तान जी अवाम खे वधि मां वधि ख़िदमत करणु, सिहत जूं बेसिक जेके सहूलियतूं आहिनि उहे मुहैया करणु। कराची में असां वटि जेके आहिनि से डॉक्टर ईसा लैब जूं 50 ब्रांचिस आहिनि, इस्लामाबाद, कराची, लाहौर ऐं गुजरांवाला, मीरपुर ख़ासि। हाणे असीं हैदराबाद में बि असांजो आहे त माण्हुनि खे फैसिलिटेट कयूं, हैदराबाद जी अवाम खे। इहो हिकिड़ो गिफ्ट आहे पाकिस्तान डे जे हवाले सां, ऐं उन में टे टेस्ट जेके आहिनि अॼु हिननि रखियूं आहिनि हिते, जेके माण्हू फ्री कनि पिया, ऐं 23 मार्च जे हवाले सां 20% ऑफ बि ॾियनि पिया। त हिननि खे कराची तहसील थो पेश करियां, ऐं माई बेस्ट विशिस फॉर डॉक्टर ईसा। अस्सलाम वालेकुम। ये कासमाबाद के ब्रांच की स्टेट लैब है और यहाँ पे हमारे पास 70% जो है रेगुलर ब्लड टेस्ट परफॉर्म किए जाते हैं। ये हमारे पास जो हमारा इंस्ट्रूमेंट है, यहाँ पे हम CBC परफॉर्म करते हैं जो रेगुलर होती है, और उसके अलावा इसमें हम जो है इलेक्ट्रोलाइट्स जो है वो परफॉर्म करते हैं। कराची में तो हम देखते रहे हैं डॉक्टर फरहान ईसा साहब जो ईसा लैब के ओनर हैं, एक तो अपनी इस फील्ड में बहुत अच्छा काम करते हैं, इसके अलावा वो सोशल वर्क भी बहुत ज़्यादा करते हैं। तो ये एक हमारे लिए भी एक बड़ा, हैदराबाद के रिहायशियों के लिए भी और हैदराबाद शहर के लिए भी ये एक बड़ा अच्छा गिफ्ट है। असांजी हैदराबाद जी आवाम जे लाइ या इन जे इर्द गिर्द जेका बि आवाम रहे थी उन जे लाइ इहा बेहतरीन सहूलियत प्रोवाइड करे रही है। उन हवाले सां अॼु जीअं त 23 मार्च जे हवाले सां हिते फ्री कैंप जो बि एहतमाम कयो वियो आहे। उन में तव्हां वटि ब्लड टेस्ट, शुगर जी टेस्ट ऐं कोलेस्ट्रोल टेस्ट ऐं BMD टेस्ट बिल्कुलु मुफ़्त कई थी वञे। उन हवाले सां तव्हां सभिनी खे असांजी तरफ़ां दावत आहे त अचो ऐं पंहिंजी पाण जी या पंहिंजे घर वारनि जी मुफ़्त में टेस्ट करायो। पाण मौजूद हूँ डॉक्टर ईसा लेबोरेटरी नसीमनगर चौक ते। अॼु पाकिस्तान डे के हवाले से डॉक्टर ईसा लेबोरेटरी टीम तरफां कासमाबाद वासियुनि लाइ तमामु बहितरीन ख़ुशख़बरी है। ऐं जेको अॼोको ॾियारो आहे पाकिस्तान के हवाले से, अॼोको ॾियारे ते हिते फ्री ऑफ कास्ट सभिनि लाइ टेस्टूं कयूं पियूं वञनि, ऐं जेके बि आस पास जा दोस्त असांखे ॾिसनि पिया, ॿुधनि पिया, भले अचो, तव्हां फ्री ऑफ कास्टूं सभु टेस्टूं थींदियूं। उनजे अलावा जेको आम रूटीन में भी हिननि जा जेके रेट तमामु रियायती हूंदा आहिनि, तमामु घटि हूंदा ऐं तमामु मुनासिबु हूंदा आहिनि। ऐं हिननि जो हिकिड़ो ओवरऑल सॼी पाकिस्तान सुठो नालो आहे कराची, हैदराबाद में जेको हुन टेस्ट जे हवाले सां। अॼु पाण सां ब्रांच मैनेजर मौजूदु आहिनि मैडम फौज़िया कीरियो। मैडम खां पुछंदासीं त इन इनिशिएटिव, इन आइडिया जे बारे में हुनजो छा चवणु आहे? थैंक यू अदा। मुंहिंजो नालो आहे फौज़िया ऐं मुबारकबाद ॾींदसि असांजे CEO खे, प्रोफेसर डॉक्टर फरहान ईसा खे, जिन जे करे अलाए केतिरनि
नौजवाननि खे रोज़गार जूं जेके आहिनि से सहूलियतूं मिलियूं आहिनि। ब्रांचिस खे स्प्रेड करण जो मक़सदु इहो आहे त माण्हुनि खे रोज़गार मिलणु, आवाम खे ख़िदमत करणु, आवाम खे सिहत जूं बेसिक सहूलियतूं पहुचाइणु। सो असां हीउ सॼो मंथ जेको आहे सो 23% डिस्काउंट ॾियूं पिया हैदराबाद जी आवाम खे। ऐं उन खां अलावा जेके पेशेंट सम्झो था तव्हां त नथा अफोर्ड करे सघनि त उन्हनि सां बि असीं डिस्काउंटेड रेट में जेको आहे सो कंदा आहियूं। असां वटि जेका टेक्नोलॉजी आहे उहा जेका आहे सो बहितरीनु टेक्नोलॉजी आहे। असां वटि प्रोफेशनल्स आहिनि, सभु पैथोलॉजिस्ट आहिनि। असांजी सॼी टीम जेका आहे सो हाईली जेको आहे सो क्वालिफाइड आहे। अच्छा मैडम, जेके बेपहुच आहिनि, जेके ग़रीब मिस्किन माण्हू आहिनि जिन वटि सम्झो खाइण लाइ कुझु अटो बि न आहे, त उन लाइ अहिड़ो को तव्हां वटि फंड्स वग़ैरह हूंदा आहिनि जिनखे तव्हां फ्री ऑफ कास्ट टेस्ट वग़ैरह कयो? अच्छा, असां जेको फंड्स असांखे किथां मिलिया हूंदा आहिनि, हीउ सॼो जेको आहे सो हिकिड़ो प्राइवेट इदारो आहे जंहिंखे सर फरहान जेको आहे सो रन कंदा आहिनि। बट ॾाढो बहितरीनु हिकिड़ो सिलसिलो हले थो पियो जंहिंमें असां डिफरेंट कैंप्स कंदा रहंदा आहियूं वक़्तनि ब वक़्तनि। हाणे असां लास्ट जेको आहे सो गुज़िरियल मंथ जेको आहे सो हैदराबाद में हिकिड़ो कैंप कयो पुलिस सां गॾिजी, सिंध पुलिस सां गॾिजी। उन खां पोइ असां टंडो मोहम्मद खान में कैंप कयो, असां मीरपुर माथेलो में कैंप कयो। इन मां इहो अंदाज़ो लॻे थो त असांजी जेका आवाम आहे हेल्थ जे मामले में एतिरी सीरियस न आहे। जेसीं ताईं तव्हांजी कंडीशन घणी ख़राबु नथी थी वञे तव्हां उनखे सीरियस नथा वठो। त पंहिंजो वधि खां वधि ख़्यालु रखो ऐं हेल्दी पाकिस्तान एज़ पाकिस्तान ज़िंदाबाद। अच्छा, उनखे अलावा पाण ॾिठो वञे त ॾाढो सिहत जे अॻाए ॾाढो फुक़दान आहे पाण पाकिस्तान जे अंदरि। माण्हुनि में वॉक करण जो रुझान आहे या एक्सरसाइज़ करण जो रुझान आहे, या असां जेके फूड जेको पाण यूटिलाइज़ कयूं था उहो एॾो हेल्दी आहे कोन। त उन बारे में आगाही लाइ तव्हां का मुहिम हलायो पिया? जी, उन जे लाइ असां जेको आहे सो कंटिन्यू मेडिकल एजुकेशन जे नाले सां असांजा प्रोग्राम्स ईंदा आहिनि। ऑनलाइन असीं अवेयरनेस ॾींदा आहियूं। डिफरेंट डॉक्टर्स हूंदा आहिनि, काउंसलर्स हूंदा आहिनि जेके डिफरेंट टॉपिक्स जे मथां असां माण्हुनि खे अवेयर कंदा रहंदा आहियूं। जीअं अॼु असांखे डॉक्टर शाहनवाज़ दल जिन जॉइन कयो ऐं उन्हनि हिकिड़ो अवेयरनेस सेशन ॾिनो, त ॾाढो ज़रूरी आहे अवेयरनेस, उन ते बि असीं कमु कंदा आहियूं।